अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार आओ मारवी तहीम सबका पेरी शामिल करनासी हेडलाइंस। कोरोना ऐं ओमिक्रॉन खां पोइ फ्लोरिडा सां दुनिया में फ्लोरिडा जो पहिरियों केस साम्हूं अची वियो। सिहत जे माहिरनि मूजिबि कोरोना ऐं इन्फ्लुएंजा यानी ज़ुकाम जे ॿुटे इंफेक्शन खे फ्लोरिडा जो नालो ॾिनो पियो वञे। इन इंफेक्शन में मुब्तला मरीज़ में कोरोना ऐं इन्फ्लुएंजा ॿई वायरस ॾिठा विया आहिनि। इसराइल में ॻुड़हारी औरत में फ्लोरिडा इंफेक्शन ज़ाहिर। कोरोना वायरस की पंजी लहर पाकिस्तान में अची वई। ओमिक्रॉन केस तेज़ी सां पखिड़जण लॻा। कराची में 10 नवां केस ज़ाहिर, अघु 54 थी वियो। लाहौर में 33 नवां केस रिपोर्ट, अघु 110 थी वियो। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि इस्लामाबाद में हुकूमती तर्जुमाननि जो इजलास। वज़ीर आज़म पारां हुकूमती तर्जुमाननि खे फाइनेंस तरमीमी बिल बाबति अवाम जा ख़दशा ख़त्म करण जी हिदायत। इमरान खान चयो त फाइनेंस बिल खे अवामी सतह ते असराइते तरीक़े सां नाहे खयो वियो। ओपोज़िशन जे ज़ाली बयानियत जो ॾमी मुक़ाबिलो कयो वेंदो। हुकूमत करंट अकाउंट जो नुक़सान पूरो करण लाइ टैक्स वठण ते मजबूर आहे। नाले वारे वफ़ाक़ी वज़ीर जो एतिराफ़। शौकत तरीन चयो आहे त टैक्स कल्चर खे हथी ॾियण लाइ पार्लियामेंटेरियंस खां शुरूआत थियणु घुरिजे। जंहिंजी जेतिरी ताक़त आहे उहो ओतिरो टैक्स लॻाए थो, हाणे टैक्स ॾियणो पवंदो। नून लीग अगवा ख्वाजा आसिफ पंहिंजे ख़िलाफ़ वज़ीर आज़म इमरान खान जे बयान ते आदि पुछाज जो हक़ ख़त्म करण जो सेशन कोर्ट जो ऑर्डर इस्लामाबाद में चैलेंज करे छॾियो। चीफ जस्टिस इतरीमुल्लाह सुभाणे ॿुधणी कंदो। दरख़्वास्त गुज़ार मूजिबि वज़ीर आज़म तरफ़ां 10 लख रुपया हर्जानी जी दावा में इमरान खान जो बयान दरख़्वास्त गुज़ार जे वकील जी ग़ैर मौजूदगी में रिकॉर्ड करायो वियो। अदालत कानून जो हवालो ॾियण बिना तकिड़ो में फ़ैसिलो ॿुधायो। आदि पुछाज जो हक़ ख़त्म करण जो ऑर्डर कलदम करार ॾिनो वञे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सईद करीम, मुर्तज़ा वहाब, अरसलान शेख, मिर्ज़ा मक़बूल जूं मुलाक़ातूं। कराची में तरक़ियाती कमनि जी रफ़्तार, मकानी इदारनि जे मसइलनि जे हल समेत शेयर जी मजमूई सूरत ते ख़यालनि जी ॾेवट। अरसलान शेख बिलावल भुट्टो खे सरकत जे अवामी मसइलनि ऐं उन जे हल बाबति ब्रीफिंग ॾिनी। पीपल्स पार्टी पारां सुप्रीम कोर्ट का भुट्टो राइफल्स केस जो फ़ैसिलो ॿुधाइण ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फाइल जो फ़ैसिलो अदालती क़तल करार 20 तारीख़ में दुरुस्तगी करण जो मुतालबो। पीपी सिंध पारां शहीद भुट्टो जी 94 सालगिरह सूबे जे समूरे ज़िले हेडक्वार्टर्स में मल्हाइण जो ऐलान। निसार कोड़े चयो आहे त पीपल्स पार्टी सुप्रीम कोर्ट शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी अदालती करार ॾियण बाबति राइफल्स ते फ़ैसिले जी अञा ताईं ओसर में आहे। ईअं लॻे पियो त शहीद भुट्टो राइफल्स केस जो फ़ैसिलो के दबाव सबब न पियो ॿुधायो वञे। साल 2022 तब्दीली सरकार के खात्मे जो साल है। हिन साल में इलेक्शन थींदी। सूबा सलाहकार मंसूर वसाण जी अगती। संदसि वधीक चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सालगिरह के मौके ते लाहौर में हुकूमत खिलाफ़ धमाल वॼाईंदासीं। तब्दीली सरकार के खात्मे की शुरुआत KPK खां थी चुकी आहे। ईंदड़ चूंडनि में नून लीग ऐं पीपल्स पार्टी विच में मुक़ाबिलो थींदो। PTI मुख़्तसिर सीटूं हासिल कंदी। सिंध सरकार पारां मुखालिफ़ धुर के मकानी इदारनि जे बिल ते ॻाल्हियुनि जी आच। सूबाई वज़ीर सईद कनीज़ जो चवणु आहे त सिंध हुकूमत मकानी इदारनि वारे कानून में तब्दीली लाइ तैयार आहे, पर कानून में तब्दीली लाइ प्रॉपर फोरम असेंबली जो ऐवानी आहे। ऐवान में तरमीम आणनि, दलील ॾियनि। थी सघे थो त अपोज़िशन जी ॻाल्हि मञी वठूं।
सेहत कार्ड पीटीआई जो स्कैंडल है। सेहत कार्ड इन ॻाल्हि जो सबूत है तो सरकारी अस्पतालों सही न पियो हलन। सेहत कार्ड सरकारी फंड के निजी शोबे में विझण जो नओं तरीक़ो है। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वाहब चयो है कि सेहत कार्ड इन ॻाल्हि जो सबूत है तो पीटीआई पब्लिक सेक्टर के अस्पतालन के पंहिंजी हुकूमत में सही न करे सघी है। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुर्तज़ा वाहब चयो है तो अवाम के खानगी अस्पतालन ॾांहुं वञण ते मजबूर कयो पियो वञे। कोरोना जी सुवाल गिनती ज़रूरी है। ओमिक्रोन जा केस वधी रहा है। हुकूमत नथी चाहे तो सख्त फैसला कया वञनि। शहरी एहतियात का कम वठन। जवाबदार आरिफ गिल पेश न थियो तो वज़ीर आज़म के घुराईंदासीं। आरिफ गिल के पेश नाए करो तो सुप्रीम कोर्ट के तालो लगाई तो छॾियो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जा जवाबदार आरिफ गिल के कैद रखण बाबत केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस गुलजार अहमद जी सरबराही में सुप्रीम कोर्ट के टे रुकनी बेंच पारां आरिफ गिल केस जी ॿुधणी कई। अटॉर्नी जनरल अदालत की हिदायत आरिफ गिल हिरासती मरकज़ में आहे। केस अदालत आणण मुश्किल है। चीफ जस्टिस इमारत ईंदे चयो त आरिफ गिल के पेश करण सां अदालत की इमारत उॾामी वेंदी। हुकूमत के ऑफिसरन में करप्शन है तो अदालत छा करे। 2019 का अञा ताईं मामले की इंक्वायरी हली रही है। आरिफ गिल के पेश करियो। अदालत वटि डिफेंस मशीनरी के भी घुराइण जो इख्तियार है। अदालत सुभाणे आरिफ गिल के पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो। इमरान खान अंदरूनी इंक्वायरी ते यकीन रखे तो मुल्की नाड़ो लुटेरनि के एनआरओ ॾिबो। एहतसाब जे अमल खां पोइ ते हटी नथा सघूं। सिंध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त इमरान खान कंहिंजी ब्लैकमेलिंग में न ईंदो। नैब चेयरमैन जी मुक़ररी एहतसाब ऐं अतियाबी सुधारनि ते ऑपोजिशन जी तजवीज़नि जी आचना कबी। ख़ैबर पख्तूनख्वा चयो वियो आहे जो घटण बदकिस्मती आहे। पीटीआई के गैर मुस्तकम करण की कोशिश पहिरीं साल खां ई कई वई। नून लीग ऐं पीपल्स पार्टी के क़ौमी सियासत करण घुरिजे। लापता माण्हुनि बाबति बिल स्टैंडिंग कमेटी ऐं क़ौमी असम्बली मां मंजूरी बाद लापता। इंसानी हक़नि जी वज़ारत पंहिंजे गुम थियल बिल जी ॻोल्हा शुरू करे छॾी। इंसानी हक़नि जी वफ़ाक़ी वज़ीर शीरीन वज़ारी चयो आहे त हुननि लापता माण्हुनि बाबति बिल तैयार करे वरितो हो। बिल स्टैंडिंग कमेटी ऐं क़ौमी असम्बली मां मंजूर बि थियो। बिल क़ौमी असम्बली खां सीनेट ॾांहुं वेंदे रस्ते में ख़बर न आहे किथे गुम थी वियो। चयो पियो वञे त बिल सीनेट सेक्रेटरीट वटि आहे। वालरल वादी में भारतीय फौज की रियासती दहशतगर्दी जारी। भारतीय फौज श्रीनगर में 2 कश्मीरी नौजवानन के शहीद करे छॾियो। नौजवानन की श्रीनगर के इलाके हारूनाबाद में घेराव दौरान शहीद कयो पियो। भारतीय फौज इस इलाके जा सपूरा दाख़िली ऐं ख़ाती रस्ता बंद करे छॾिया। इंटरनेट ऐं मोबाइल फोन सर्विस मुअत्तल। डेरा इस्माइल खान में एमपी के मेयर जी उम्मीदवार उमर खिताब शिरानी के कत्ल में घरवारी मुलविस निकती। औरत समेत 2 जवाबदार गिरफ्तार। पुलिस मौत कत्ल वारे वाक़े में दहशतगर्दी जो को बि अंसर शामिल है। खैरपुर बरसा वोट रही इमदाद जतोई की रवासन नारी सां मुबैना तौर इस्तेमाल लॻायल जो इंकशाफ। मुतासिर नारी पारां इंसाफ की घुर। सुरैया जतोई जो चवण आहे त जवाबदार आफ्ताब जतोई मुख्तार इरफान ऐं वसीम जतोई हथियारनि जे ज़ोर ते 4 महीननि ताईं लॻायल लूट कंदा रहिया। एसएसपी खैरपुर वटि धायूं जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल आहे पर आज़ाद घुमी रहिया आहिनि। लाड़कानी जी चांक अस्पताल में करोड़ों रुपयनि जी बचत बावजूद स्ट्रेचर अनलग। नौकरी वासी रोड हादसे के मरीज़ हसनैन वटी के संदस वारिस पुल्हे ते खणी एमरजेंसी वार्ड खां हॾियुनि वारे वार्ड में मुंतकिल कयो। मरीज़नि जे वासनि जो चवण आहे त हुननि अस्पताल अमले खां स्ट्रेचर घुरियो। जिन चयो त स्ट्रेचर ख़राब आहे ऐं ॿियो मरीज़ खणी वियो आहे। सीनियर साफ़ी ऐं एंकर पर्सन राय पवर जी जनाज़ा नमाज़ करपुर वरसा संदस कोर्ट महिरमानी में अदा कई पई। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे साफ़ियुनि ऐं इलाइक़े जे सियासी समाजी अख़बारनि जी वॾे अंग में शिरकत कई। राय पवर के सभी नाले नकिल सां अबाणी कब्रिस्तान शाह हुसैन में मिट्टी मां हवाले कयो पियो। पहिरें सां ताज़ियत जो सिलसिलो जारी।
गोलाबारी हवाउनि जो सिलसिलो मुल्क में दाख़िल थी वियो। अॼु खां मुल्क जे अक्सर इलाइक़नि में बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू थियण जो इम्कान। बरसातुनि जो सिलसिलो 7 जनवरी ताईं वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहंदो। मौसमियात खाते जो चवण आहे त कोयटा ऐं बलूचिस्तान जे अक्सर इलाइक़नि सिधी बोलान कलात खुशदार नसीराबाद कोहिलो ऐं कोह सलेमात में मींहुं ऐं बरसाती नालनि में ॿोॾि अचण जो ख़दशो आहे। कराची, लाड़कानी, सखर, जामशोरे, डेरा गाज़ी खान, रहियार खान, भावलपुर ऐं मुल्तान में बि मींहुं वसण जो इम्कान आहे। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह सां क़ौमी क्रिकेटर शाहनवाज़ दाणी जी मुलाक़ात। शाहनवाज़ दाणी पंहिंजे ख़ानदान जे माण्हुनि खे बि वॾे वज़ीर सां मुलाक़ात कराई। वॾे वज़ीर मादली शाह चयो आहे त शाहनवाज़ दाणी बासलाहित रांदीगर ऐं पाकिस्तानी क्रिकेट टीम जो स्टार आहे। खेसि प्रमोट कयो वेंदो। सांगल जे बहितरीन स्पिनर नौमान ऐं ॿिनि नौजवाननि खे क्रिकेट में अॻिते आंदो वेंदो। वॾे वज़ीर शाहनवाज़ दाणी खे सिंधी टोपी ऐं अचरज जो तोहफ़ो पेश कयो। नाले वारे क्रिकेटर मोहम्मद हफीज़ इंटरनेशनल क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। संदसि चवण आहे त हू 18 वरीअ जे ख़ूबसूरत सफ़र जी पुॼाणी करे रहियो आहे। हुन सदाई मुल्क लाइ क्रिकेट खेॾी, पैसे खे कॾहिं बि अहमियत न ॾिनी। मोहम्मद हफीज़ पंहिंजे करियर में 12,780 रन्सूं ठाहियूं। 32 भेरा मैन ऑफ द मैच ऐं 9 भेरा मैन ऑफ द सीरीज़ रहियो। मोहम्मद हफीज़ जी कप्तानी में क़ौमी टीम 18 मैचूं खटियूं। You're flying out into the darkness to fight ghosts. What do you mean? They all die fighting Spider-Man. It's their fate. हॉलीवुड जी एक्शन में ॿारनि तोड़े वॾनि में मक़बूल स्पाइडरमैन सीरीज़ जी नई फिल्म स्पाइडरमैन नो वे टू होम बॉक्स ऑफिस ते पंहिंजो धावो जमाए छॾियो। फिल्म हिकु हफ़्ते अंदरि $1.37 करोड़ जो बिज़नेस करे दुनिया जी 12वीं ऐं अमेरिका जी ॾहीं कामयाब तरीन फिल्म बणिजी वई।